द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 143। अॼु जा सिंधी अखर आहिनि होॾजण या शहत, अजो वठणु, पान या पान जो पन, यादि अचणु, ऐजाण या इशारो करणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। क्रिकेट जी रांदि ते शर्त लॻाए बेशुमार सिंधी बि बर्बाद थी चुका आहिनि। देश जे विरहाङे सबबि हिंदू लॾे अची भारत में अजो वठण वास्ते मजबूर थिया हुआ। पूजा जे कलश में पान जा पन लॻाया वेंदा आहिनि। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। बुज़ुर्ग सिंधियुनि खे लॾे अचण जी तकलीफ़ूं यादि अचणु कुदरती ॻाल्हि आहे। कुदरत त ऐजान ॾींदी आहे, पर वेलाई इन इशारे जो मतिलबु सम्झी सघंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।